अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग एंड रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध में जेका नई जॉब आई आहे उन जे बारे में। हीअ जेका जॉब आहे इहा सिविल इलेक्ट्रिकल मैकेनिकल केमिकल ऐं इलेक्ट्रॉनिक सब इंजीनियर जी आहे ऐं इन लाइ क्वालिफिकेशन में इंजीनियरिंग में बैचलर्स जी डिग्री लाज़मी आहे या एसोसिएट इंजीनियरिंग सिविल मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल या केमिकल टेक्नोलॉजी में 3 साल जो डिप्लोमा हुजणु ज़रूरी आहे ऐं हिन जॉब लाइ उमिरि जी हद 21 खां 28 साल ताईं आहे। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट apply.sts.net.pk ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिल करे था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 11 नवंबर 2024 आहे। अगर तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लगी तो इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipan.com के सब्सक्राइब कयो।